कंधाकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचर। 3 ॾींहं अॻु इस्लामाबाद में 0 पॉइंट वारे इलाइक़े में मामूली तकरार तां पंहिंजे ई दोस्त नासिर अवाण जे मुबैना फायरिंग में मारिजी वियल रिटायर्ड PIA ऑफिसर ज़ुल्फ़कार बिचाराणी जो मुड़ राति 1 वॻे इस्लामाबाद जे पिम्स अस्पताल मां एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ राजा बिचाराणी में आंदो वियो। मक़तूल जी जनाज़ा निमात अॼु संदसि अबाणे ॻोठ में 11 वॻे अदा कई वई। जनाज़ा निमात में इलाइक़े जे केतिरनि ई मुअज़्ज़िज़ीन, मुक़दमनि, रईसनि ऐं वकीलनि, जंहिंमें इलाइक़े जे MNA मीर शबीर अली खान, MPA सरदार महबूब अली बिचाराणी, मीर आबिद खान सुंदराणी, घोटकी मां सरदार आरिफ महर, मीर शाहज़ीन खान महर, मीर अशरफ खान, सैयद याकूब अली शाह, सैयद मुहम्मद शाह, सैयद बशीर अहमद शाह, जलाल बुगटी, मुखी सुरेश लाल खां सवाइ सिविल सोसाइटी जे सभई माण्हुनि शिरकत कई। मरहूम जो तॾो 2 ॾींहं अॻु इतला मिलण ते ॻोठ राजा गोसबख्श खान बिचाराणी में विछायो वियो। मक़तूल ज़ुल्फ़कार बिचाराणी खे 6 साल लंडन जे PI ऑफिस में स्टेशन इंचार्ज तौर नौकरी कई, जिते खेसि नेशनलिटी बि ॾिनी वई ऐं 25 साल पाकिस्तान में मुख़्तलिफ़ शहरनि में ऑफिसर तौर नौकरी कई ऐं 6 महीना अॻु रिटायर थियो हो ऐं पाण कश्मीर ज़िले जे बर्क़ वकील अब्दुल हकीम खान बिचाराणी जो ॿियो नंबर पुटु हो। संदसि फैमिली लंडन में तरसियल हुजण करे संदसि जो लाश पिम्स अस्पताल जे सर्द खाने में रखियो वियो हुयो। खेसि क़त्ल कंदड़ मुबैना जवाबदार नासिर अवाण खे इस्लामाबाद पुलिस राति जो ई गिरफ़्तार करे वरितो हुयो। संदसि ख़िलाफ़ FIR बि दाख़िल कई वई आहे।